इस चीज़ को सिंधी ज़बान में भे बोलते हैं और मेरे उर्दू स्पीकिंग भाई जो हैं वो भी इसको भे ही बोलते हैं, लेकिन एक नौ पयो जो है धीअरियूं अल्लाह जे तरफ़ां मिलियल हिकु तमामु घणी वॾी नेमत आहे ऐं हीअ नेमत मूंखे पंहिंजी जान खां वधीक प्यारी आहे। पंहिंजे धीअरनि जूं नंढड़ियूं नंढड़ियूं ख़्वाहिशूं पूरियूं कंदो आहियां ऐं उन ख़्वाहिशूं पूरियूं करण में मूंखे तमामु घणो मज़ो ईंदो आहे। मां पंहिंजो पाण खे टाइम घटि ॾींदो आहियां पर पंहिंजे ॿचड़नि खे टाइम तमामु घणो ॾींदो आहियां। उन्हनि जूं नंढड़ियूं नंढड़ियूं ख़्वाहिशूं जेके हुननि जी नज़रनि में वॾियूं हूंदियूं आहिनि, मुंहिंजी नज़रनि में तमामु घणियूं नंढियूं हूंदियूं आहिनि, उन्हनि जूं पूरियूं कंदो आहियां। सो ॿारनि खे दोस्तो खणी मां वञी रहियो आहियां स्टील टाउन, उहो इन जे लाइ त स्टील टाउन जा रोड बि खुलासा आहिनि, सन्नाटो आहे ऐं बिल्कुलु सिधो रोड आहे। ॿार मुंहिंजा उते आसानी सां मोटर साइकिल सिखी सघंदा। सभिनी ॿारनि खे खणी सिधो मां पहुतुमि जॾहिं स्टील टाउन, त तव्हां रोड हिन वीडियो वसीले ॾिसी सघो था त केतिरो खुलासो आहे ऐं क्लियर आहे, का ट्रैफिक वग़ैरह बि न आहे। शुरूआत मां जॾहिं बि कंदो आहियां अनम खां कंदो आहियां ऐं अनम हींअर तमामु घणो शौक़ु ज़ाहिर करे रही आहे मोटर साइकिल हलाइण जे लाइ। हिन खां कॾहिं कॾहिं किक हणंदी आहे त गाॾी स्टार्ट न थींदी अथसि, पर कॾहिं कॾहिं हिन खां थी वेंदी अथसि, छो जो गाॾी जेकी 125 आहे उहा तमामु घणी वज़नी आहे। सो इन जे लाइ मूं वटि 125 गाॾी आहे ऐं मां पंहिंजे ॿारनि खे उहा ई सेखारियां थो। सो पहिरीं गियर, ॿी गियर या किक, ब्रेक कीअं हणिजे उहो सॼो कुझु मां हिननि खे आहिस्ते आहिस्ते स्टेप बाय स्टेप सेखारे रहियो आहियां ऐं गुज़िरियल 3 ॾींहंनि खां हिन खे ई ट्रेनिंग ॾेई रहियो आहियां। ज़िंदगी जिदोजहद जो नालो आहे, हिकु कमु पूरो थींदो त ॿियो कमु तव्हांजे आॾो अची वेंदो। हींअर मां फेज़ 1 स्टूडेंट मार्ट वटि मौजूदु आहियां। मुंहिंजे ॿारनि जूं स्कूली ड्रेसूं वठणियूं आहिनि। सो गेट ते मूंखे मिली वियो दोस्त, उन सां दुआ सलाम करे मां अॻिते वधियुमि स्टूडेंट मार्ट। हीअ गुलशन हदीद में वॾे में वॾो दुकानु आहे। हिते मुंहिंजे ॿारनि जो जेको स्कूल आहे उन जी हर शइ हितां ई मिलंदी आहे। पेन, पेंसिल, पेपर वग़ैरह त उतां ई मूंखे वेझे में मिली वेंदा आहिनि, पर जेके मुंहिंजियूं ड्रेसूं आहिनि, जेके यूनिफॉर्म आहे ॿारनि जो, उहो हितां ई मिलंदो आहे। हीउ वॾो हिकिड़ो ज़बरदस्त मार्ट आहे ऐं बहितरीनु मार्ट आहे जिते हर शइ ॿारनि जी मिलंदी आहे। सालार, मल्हार, अनाया बाक़ाइदे माना इंजॉय कंदा रहिया अंदरि ऐं शयूं ॾिसंदा रहिया। मार्केट में इवेंट थींदा आहिनि त तव्हां शादी विहांव जे लाइ पंहिंजे ॿारनि जे लाइ नंबरनि जी तव्हांखे ख़बर हूंदी आहे त उहो एग्ज़ैक्ट उहे ड्रेसूं अची वेंदियूं आहिनि, पर स्कूली ड्रेस अहिड़ी हूंदी आहे जेकी तव्हांखे मापणी पवंदी आहे ऐं कछणी पवंदी आहे। सालार तयारु लॻो बीठो त बाबा मूंखे हाणे बैग वठी ॾे। मूं चयो यार नओं बैग यार तो वटि पियो आहे, हाणे ॿियो तोखे कीअं वठी ॾियां, छो ॿारनि जा इहे कारनामा हूंदा आहिनि। सो जंहिं दोस्त ड्रेस ॾेखारी उन जी महिरबानी चई करे अॻिते वधियुसि काउंटर तरफ़ ऐं काउंटर ते पंहिंजूं ड्रेसूं जेके ॿ वरितियूं मूं अनम ऐं अनाया जे लाइ, उन जी रसीद मूंखे हिन अधे कंप्यूटर ते कढी ॾिनी ऐं बिल मूंखे जेको ठाहे ॾिनई उहो लॻभॻि 4300 जो हुयो, यानी 2150 ते मूंखे हिकिड़ी ड्रेस मिली। सो दोस्तो कपिड़ा ॿारनि जा वठी स्कूल जा ऐं मां ॿाहिरि निकितुसि, बिल मुंहिंजे हथनि में आहे ऐं हींअर राति थी वई आहे ऐं हींअर असां सिधो घर वेंदा। ॿारनि खे यूनिफॉर्म वठी करे सिधो जीअं मां घर पहुतुमि त भिंडियूं मूंखे नज़र आयूं जेके असां खाईंदासीं सुबुह जो नाश्ते में। राति जो टाइम हो, बुख बि लॻी हुई ऐं जॾहिं मां बोरची खाने में वियुसि त ॾिसां छा पचियो आहे, त अच्छा चांवर पची रहिया हुया। दोस्तो असां उतरादी जेके आहियूं उहे चांवर ज़रूरु खाईंदा आहियूं ऐं हींअर गर्मियुनि में राति जे टाइम असांजे घर में सदाईं चांवर ई पचंदा आहिनि। सो इन ॾींहं जी इख़्तिताम थी वियो ऐं सुबुह जो आगाज़ थी वियो। सुबुह जे टाइम जेके तव्हांखे मां राति जो भिंडियूं ॾेखारियूं हुयूं उहो नाश्ते में मौजूदु आहिनि। मुंहिंजा ॿार स्कूल जा कपिड़ा पाए वेठा आहिनि ऐं हींअर नाश्ते में भिंडियूं, अंब ऐं असांजी जेकी सकाफ़त आहे चांहि में पापो ॿोड़ जेकी खाईंदा आहियूं उहो बि असांजे नाश्ते में शामिलु हूंदो आहे। सो ॿारनि खे हींअर छॾण वारो आहे स्कूल ऐं पोइ पंहिंजी रोज़ीअ सां लॻंदुसि ऐं दोस्तों हम इस चीज़ को सिंधी ज़बान में भे बोलते हैं और मेरे उर्दू स्पीकिंग भाई जो हैं वो भी इसको भे ही बोलते हैं, लेकिन पेशावर के जो हमारे पठान भाई है
पेशावर में ये चीज़ होती है, उसको पेशावरी ज़बान में मरसंडे बोलते हैं, मरसंडे। बिह पालक ऐं भिंडियूं, ये पालक जेकी तव्हां ॾिसो था इहा लाड़काणे खां आई आहे। असां होलसेल जो कमु बि कंदा आहियूं ऐं पाण बि स्टॉल ते हलाईंदा आहियूं। मूंखे पंहिंजे कारोबार ते फ़ख़्रु आहे। मां ज़मीन ते बि वेंदो आहियां, मुंहिंजा मेरा कपिड़ा बि थींदा आहिनि ऐं मूंखे कारोबार करण में मज़ो ईंदो आहे ऐं सुठी रोज़ी मिलंदी आहे।